अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ नए एपिसोड में छा रईस गफ़ार ख़ान रईस कमाल ख़ान वटि वञी उन खे रबनि जे क़ैद मां आज़ादु कराईंदो? ओठो रईस गफ़ार ख़ान ते कहिड़ो इल्ज़ाम हणंदो? आचर पंहिंजे सहुरे खां ज़मीन जा काग़ज़ात कीअं हासिलु कंदो? छा वारिस ग़ुलाम खां पंहिंजी ज़मीन ख़ाली कराइण में कामयाब वींदो या न? दोस्तों, तफ़सीली ॻाल्हि शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। जेकॾहिं अञा ताईं तव्हां असांजे यूट्यूब चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब न आहे कयो त सब्सक्राइब करे छॾींदा ऐं बेल आइकन जे बटन खे ऑल ते प्रेस करे छॾींदा अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ रोज़ ॾिसण लाइ। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़ त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ नए एपिसोड में रईस गफ़ार ख़ान रईस कमाल ख़ान वटि वञी उन खे रबनि जे क़ैद मां आज़ादु कराईंदो ऐं रईस कमाल ख़ान पंहिंजे वॾे भाउ जे पेरनि में किरी उन खां माफ़ी वठंदो। ओठो रईस गफ़ार ख़ान खे वञी इहो चवंदो त वारिस जे मथां हमिलो कराइण वारो तूं आहीं। दोस्तों, असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त आचर पंहिंजे सहुरे अहमद खे ॿधी खणी वेंदो ऐं ज़मीन जे काग़ज़नि जी घुर कंदो। दोस्तों, वारिस ग़ुलाम खां पंहिंजी जॻह ख़ाली कराए ग़ुलाम खे तड़े कढे छॾींदो। दोस्तों, उम्मीद आहे त असांजो अॼु जो नंढड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां लाज़मी शेयर कंदा। ऐं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो में हिकु नए एपिसोड सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह।